शहदाद कोर्ट में पैरामेडिकल अलायंस तरफा मुतालबन की मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे सदाम सोलंकी। नाज़रीन, सिविल अस्पताल शहदाद कोर्ट में पैरामेडिकल अलायंस के मुलाजिमन तरफा पंहिंजे जायज़ मुतालबन की मञता के लिए एहतिजाज किया वियो आहे। अचो तो उन्हनि जे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां जे पैरामेडिक्स जा जेके जायज़ मुतालबा आहिनि 2012 खां वठी हिन पंहिंजनि मुतालबनि ते एहतिजाज कंदा था अचूं। गवर्नमेंट असां सां कन लाटार कंदी थी अचे। केतिरा ई दफ़ा असां सां सेक्रेटरी साहिबान 3-4 दफ़ा वेठा आहियूं ऐं 3-4 सेक्रेटरी वेठा आहिनि। उन्हनि असां सां हा कई आहे। असांजा फाइल ठाहिया पिया आहिनि। हींअर बि 2 दफ़ा चीफ मिनिस्टर खां असांजो फाइल मोटी आयो आहे त फिलहाल पनो कोन्हे, फाइल पाइप लाइन में पियो आहे ऐं इन वक़्तु असां सां गवर्नमेंट कन लाटार कई वेठी आहे। सम्झे थी त असां जेको आहे सो हिन खे न ॾेई सघंदासीं। असां पंहिंजनि हक़नि लाइ अॼु न 8 ॾींहं अॻु में एहतिजाज कयो आहे ऐं अॼु खां 2 कलाकनि जो OPD जो बाइकाट कयो आहे ऐं अॼु कराची प्रेस क्लब ते मरकज़ जा जेतिरा बि दोस्त आहिनि, जेतिरियूं बि तंज़ीम असां सां अलाउंस में उते वेठा आहिनि। असां सां तक़रीबन 2012 खां वठी असांजो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज हलंदो पियो अचे। जेको अॻियो हफ़्तो असांजो जेको आहे सो एहतिजाज हुयो पूरी सिंध में। अॼु खां वठी 2 कलाकनि जी टोकन हड़ताल कई वई आहे। मरकज़ जा उहिदेदार जेके आहिनि त कराची प्रेस क्लब उते जेको आहे वेठा आहिनि ऐं पूरी सिंध OPD बंदि आहे 2 कलाकनि जे लाइ। एहतिजाज असांजो जाइज़ मसइलो सर्विस स्ट्रक्चर आहे, टाइम स्केल आहे, जेको असांजो बुनियादी मुलाज़िमनि जो हक़ आहे। जीअं त असांजो एहतिजाज हले पियो 15 सालनि खां साॻियो ई ग्रेड आहे, साॻियो ई दोस्तनि जो रिटायर थियल थियनि। असां बिलावल भुट्टो ज़रदारी महतरमा चेयरपर्सन असांजो वदी फरियाल टालपुरो जेको असां मिनिस्टर हेल्थ आहे उनखे अपील था कयूं त रहम आवाम ते असांजे स्टाफ ते रहम कयो। असांजा मुतालबा ऐं हक़ जायज़ हक़ उहे ॾिना वञनि। सर मैं गोट मेहरबान पठान से आया हूँ। हमारे जो ना इंजेक्शन की जरूरत थी कुत्ता काटने की। सही। अलबत्ता कि ये कि अगर ये वक्त पर न लगे तो इसके इनके जानी नुकसान होगा। हकीकत यही है। लेकिन गवर्नमेंट के इनके अदारों की कुछ मुतालबे हैं, इनके मुतालबा क्यों नहीं मान रहे हो? यानी कि जायज है क्या उनको दे दें। और जो पब्लिक को जो तकलीफ हो रहा है, आज ये इंजेक्शन का टाइम है, अगर खुदा न खासा ये न लगे जो नुकसान जानी नुकसान हो। एहतिजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सदन जो चवणु आहे त असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि, रिस्क अलाउंस, टाइम स्केल ऐं सर्विस स्ट्रक्चर उहे असांखे मञे ऐं असांखे पूरा करे ॾिना वञनि। रियान मंगणार सां गॾु सदाम हुसैन सोलंकी, धरती TV न्यूज़, शहदाद।